आजान थे उस गाना में उन बेचारे के शाबाश आ उन पकड़ियो तो सोने शहरी मानू उन के ना खबर तो कोन के आजान चे बिया अल्लाह खैर कंदो हेरे ख्याल के तवज्जो कयो छापियो चवे त पंहिंजूं अखियूं ॾे करे नज़राने में मोकिलिया त छा थींदो चवे पियो त दर्शन का दर्शन हो नजराने का नजराना दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना बे खुद किए देते हैं ए अंदाज जा आबाना सुभान अल्लाह वो छापे जवे ता करे जवे पे तक क्यों आग लगाई थी तो आंख मिलाई थी पंहिंजे सूफियाणे रंग में आशिक तर्जुमे पियो करे माना नंढड़ो पियो चवे त सोना मूंसां पाण हथो हथ जो दोस्तीअ वारो मिलाई पाण चई त ॾींहं खां बाद में दोस्ती आ हाणे वरी मां बीमार थी पियो हां मुंहिंजा सुण मुंहिंजो इलाज करण नथो अचे चवे पियो त क्यों आग लगाई थी क्यों आंख मिलाई थी अब रुख को छुपाए बैठे करके मुझे दीवाना चवे पियो सोना हाणे मूंखे दीवानो करे बीमार करे पंहिंजो मुंहुं मुबारक ते पर्दो ॾेई वेही रहियो आहे ओ सोना साम्हूं आ त मुंहिंजा मर्द लही वञनि मुंहिंजा दर्द डरी अब रुख को छुपाए बैठे करके मुझे दीवाना जौन से दवा खा इलाज खा पानी खा पानी पीवा तंदुरुस्त थींदे तबियत सही थींदई खुदा जी ज़ात रो कसम चवेल पियो दवाऊं पो खाईंदुसि खाधा पो खाईंदुसि पर जेकॾहिं मुंहिंजो महबूब अचे पंहिंजे हथ सां अचे सारू खणी ॾे त बि पी वेंदुसि इन पियो चवे त पीए नेको तो पी लूंगा पर शर्त जरा सी है पर शर्त कहिड़ो शर्त सही चवियो महबूब अचे पंहिंजे हथनि सां प्यालो खणी ॾे त महबूब अचे पंहिंजे हथनि सां थाम खणी भरे ॾे त पिया पंहिंजे हथनि सां खाराए त खावा ओ पीउ नेको त पी लूंगा पर शर्त जरा सी है कंबर वाला साकी हो बगदाद का मैं खाना अब आया ने बगदाद वारे जवान जो मैं खानो हुजे ऐं पियारण वारो कंबर वारो साईं हुजे अब पीअंदो या न पीअंदो कंबर वाला साकी हो बगदाद का मैं खाना दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ओ मुसलमान भाइयों नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जलवे तबलीग ता मोटी मदीने में आया है मुझे महबूब जी महफिल कायम थिया सरकार जा गुलाम बैठा है नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जल्दी गुलाम जी महफिल जारी थी वई सरकार उन्हनि के अल्लाह जे दीन जो पैगाम वेठा पिया पहुचाइण महफिल बर्खास्त थिया सरकार पुछा कया त मुंहिंजा गुलाम ए असहाब असांजी महफिल कायम थी उन खां बाद महफिल बर्खास्त थी वई पर असांजो नंढड़ो दोस्त जेको हर रोज़ ईंदो आहे उहो अॼु कोन आयो आहे अलाए छा ॻाल्हि आहे छाजे करे न आयो आहे मालिकनि
के खबर पइजी विसलाए छा उन्हनि के बंद करे हले कढ छड़ियो लाए छा मनो करे छड़ियो से ओ मुजा सुना मदीने वारे मीर पंजे गुलामन बिन चैन जनन ते या ड्यूटी रखी आ त वञो जांच करे अचो त मुझे नंढड़े दोस्त जो कहिड़ो हाल ओ मुसलमान भारो ओ बेटे जदो ये जा उम्मती हो मदीने वारे साईं जा उम्मती हो नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन पंहिंजे असहाबन सगोरन के बिन चैन जन जी टीम ठाई उन्हनि ते ड्यूटी रखो त वञो मुंहिंजे नंढड़े दोस्त जी जांच करे जो उन जो छा हाल आहे अरे हे मदीने वारो मीर आहे जेको परावन ते बि जॾहिं करम जो हथ रखंदो आहे मोहब्बत ऐं प्यार वारो वास्तो कढींदो आहे त उहो कंहिंखे छॾण वारो न आहे विसारण वारो न आहे ओ बेटे जदोईअ में रहण वारा महबूब जा उम्मती जेकॾहिं अंदर में मदीने वारे मीर जे मोहब्बत जी चिणग ॿारींदे त वो अल्लाह जो नबी तोखे न विसारींदो अगर तोते का मुश्किल अची वेंदी त वो गुंबद खिदरा मां अल्लाह जो महबूब तुंहिंजी जांच ज़रूर लही वेंदो सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन असहाबन सगोरन के मोकलियो वया जांच करे मोटी आया चयो क़िबला भी का गाल काने न बंदश आ न पाबंदी आ पर तवा जो नंढड़ो दोस्त बीमार थी वियो आ उनके दिहाड़ा गुजरी चुका है सरकार फरमायो हाओ जी हां साईं फरमायो वरी वञो उन जे पीउ खां इजाज़त वठी जो मोकल वठी जो असां पंहिंजे दोस्त खां पुछण हलंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़े रहमत वारे रसूल जा असां उम्मती आहियूं जो नंढड़ो दोस्त नंढड़ो ॿार उन सां महबूब दोस्ती रखी हाणे मदीने वारो मीर अल्लाह जो महबूब अर्शन ते वञण वारो रसूल उन नंढड़े ॿार खां तबीयत जी पुछा करण सरकार फरमायो मदीने वारे साईं फरमायो असां पंहिंजे दोस्त खां पुछण हलंदासीं ओ मुसलमान भाइरो असहाबी सगोरा पुछी आया अर्ज़ु कयूं क़िबला उन जे पीउ इजाज़त ॾिनी आहे चवे पियो असां आहियूं त यहूदी मज़हब जा माण्हू पर तव्हांजे नबीअ मुंहिंजे बचड़े सां दोस्ती रखी आहे चवे थो त असांजी उन सां दोस्ती आहे त पोइ भली जा मुंहिंजे बचड़े खां चे पुछी वञे ओ मुंहिंजा सुण मदीने वारो साईं अल्लाह जो नबी अर्शल ते वञण वारो रसूल नबीअ के नमाज़ुल पढ़ाइण वारो रसूल जेॾी महिल यहूदीअ जे दरवाज़े ते आयो आहे यहूदीअ जो दरवाज़ो खुलियो आहे अल्लाह जो नबी जेॾी महिल यहूदीअ जे हॾनि ते आयो यहूदीअ जे घर अल्लाह जे नबीअ जेॾी महिल पंहिंजा कदम रखिया ओ मुंहिंजा सुण उन नंढड़े बीमार नींगर जी नज़र जेॾी महिल मदीने वारे घोट ते पई त बिस्तरे तां उथण जी कोशिश कयई पर बीमार हुयो कमजोर हुयो ॾियारा गुज़री चुका हुया इन करे न उथी सघियो खुदा जी ज़ात जो कसम जेॾी महिल न जो त अखियुनि मां लुड़क किरी पयसि वरी वञी बिस्तरे ते जो किरियो त महबूब तकड़ा थिया सरकार पिया हथ जो इशारो ॾेई फरमाइनि त उथण जी कोशिश न करे जॾहिं असां पाण पंहिंजो घर छॾे पंहिंजी महफ़िल छॾे तोखे पुछण आया आहियूं त तूं छाजे लाइ परेशान थो थिए असां पाण तुंहिंजे मथां अचण वारा आहियूं तुंहिंजे कट ते पुॼण वारा आहियूं सब्र कर तकलीफ़ न करे मां मुस्तफा पाण अचे तुंहिंजे बिस्तरे ते वेही तोखां पुछा करण आयो आहियां मुसलमान भाइरो मदीने वारो मीर उन नंढड़े नींगर जे घर पहुतो सरकार उन नंढड़े नींगर जे घर जे अंगण ते कदम पा कर रखिया अथनि मदीने वारो साईं हुन वटि पहुतो आहे नंढड़े नींगर जे अखियुनि मां लुड़क पिया हलनि ॼण त को आशिक़ मथां ईअं पियो चवेसि बीठो ईअं पियो चवेसि पियो त ओ केरु मिलियो थई सोच त कर का ओ रोवन उहे जेके हुजन धरे का सुभान अल्लाह ला 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 ॼण त मथां को आशिक़ ईअं पियो चवेसि ओ केरु मिलियो थई सोच त कर का ओ रोवन उहे जेके हुजन धरे का ओ खोड़
सभई गॾिजी चओ त पुनल मके में सैयद मके में ओरो लरो वण खा बस कर यार रो लरो वण खा बस कर यार पुनल मके में पहुंचियो थई सैयद मके में पहुंचियो थई मुसलमान भारो नंढड़े नीकर जे मतो मदीने वारो मीर चे वेठो मुझो सुनो साईं रहमतुल वारो रसूल मथे ते हथ घुमाए पियो नंढड़ो बिस्तरे ते सुतो पियो आहे पंहिंजी मजबूरी वारी हालत में पंहिंजे महबूब जे लाइ उथण जा बस कयई पर उथी कोन सघियो मजबूरी वारी हालत में पंहिंजूं अखियूं खोलियूं पंहिंजे यार जा दीदार पियो करे सुभान अल्लाह मदीने वारो साईं पियो पुछे ॾेगान हवान कीअं तुंहिंजी तबियत आहे अखियुनि मां घोड़ा हारे पियो चवे त सुणा ॾियारा गुज़री विया हुया तव्हांजे इंतज़ार मूंखे मारे विधो अंदरि मुंहिंजो ज़रा ज़रा थी वियो आहे ओ मुंहिंजा सुणा खाधो कोन थो वणे निंड कान पई अचे सुबुह शाम रुगी पंहिंजे अंदरि में इहा लोरी हूंदी हुई त कॾहिं तो मुंहिंजो महबूब अचे मूंखे दीदार कराए वञे सुभान अल्लाह मुसलमान भाइरो मदीने वारे साईं ॼाणे वरितो महबूब खे ख़बर पइजी वई त हिन नंढड़े जी हाणे ज़िंदगी ख़तम थियण वारी आहे छो त मुंहिंजा सोना हिकिड़ा पंहिंजे आशिक़नि खे ॾिसी वरी नई ज़िंदगी वठी वेंदा आहिनि हिकिड़ा वरी पंहिंजे महबूबनि खे हिकिड़ा पंहिंजे महबूबनि खे ॾिसी वरी उते जो उते महबूब जे मथां कुर्बान थी वेंदा सुभान अल्लाह महबूब जे मथां कुर्बान थी वेंदा आहिनि माना उन्हनि जी दिलि बर्दाश्त न करे सघंदी आहे पंहिंजे महबूब खे ॾिसी ऐं दुनिया मां हलिया वेंदा आहिनि मुंहिंजा सोना मदीने वारे साईं ॼाणे वरितो त हिन नंढड़े जो ज़मानो पूरो थियण वारो आहे हयाती पूरी थियण वारी आहे हिन जो विसाल थियण वारो आहे मदीने वारे साईं पंहिंजे नंढड़े दोस्त जे हथ खां वरितो आहे वठी करे फरमाइनि पिया त ओ नंढड़ा मुंहिंजा दोस्त तो असांजी दोस्ती आहे तो पंहिंजी दोस्ती निभाई हर रोज़ असांजे ईंदो हुए ओ नंढड़ा हाणे असांजो वक़्त बि आयो आहे असांजो वारो बि आयो आहे त असां पंहिंजे दोस्तीअ मां वरी तोखे फ़ाइदो ॾेई छॾियूं सुभान अल्लाह अवा मदीने वारे साईं जी दोस्ती में फ़ाइदो आहे या नुक़सान आहे फ़ाइदो ई फ़ाइदो आहे मुसलमान भाइरो मदीने वारे मीर नंढड़े खे हथ खां वठी चयो आहे त चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नंढड़े खे महबूबल फरमायो अल्लाह जे वहदानियत जो कलमो पढ़ मूं मुस्तफा जे रिसालत जो इकरार कर नंढड़े नींगर महबूबन ने निहारियो आहे निहारण खां बाद वरी पंहिंजे बाबे ने निहारियो थई ओ मुंहिंजा सोना पीउ नंढड़े ने ॾिसी कंधु खणी हेठि कयो नंढड़े पंहिंजे पीउ ने ॾिसी वरी पंहिंजे महबूब ने अखियूं न कयूं अखियूं हेठि करे रोवण वेही रहियो ॼण विञे पियो चवे त सोना कहिड़ो जवाब ॾियां मतो बाबो बीठो आहे हेॾो तूं मुंहिंजो दोस्त वेठो आहे हाणे मां तोसां हा कयां या बाबे सां हा कयां मां नंढड़ो काॾे वञा कंहिंजो चवण वठां ओ मुंहिंजा सोना दोस्त हो त उन नंढड़े नीकर अखियुनि मां नार पे हलियसि पर अखियूं खणी वरी मदीने वारे पीर ने बि न निहारी सुभान अल्लाह मुसलसल रोंदो रहियो अखियुनि मां घोड़ा वहंदा रहिया मदीने वारे मीर फरमायो मुंहिंजा दोस्त कलमो पढ़े वरी जॾहिं महिल मदीने वारे मीर ॿियो दफ़ो चयुसि मुंहिंजा सोना उतो अखियूं खणी वरी पंहिंजे पीउ ने ॾिठई पिणस कंधो हेठि कयो त वरी बि नंढड़े खणी अखियूं पंहिंजूं बंदि कयूं रोवण शुरू थी वियो हाणे सुरकण जे मथां सुरका पिया हलनि इम्तिहान में अची वियो चवे पियो त हाणे पंहिंजे साईं खे छा चवां हिकु त महिरबानी करे मूंखे घर वेठे मूंखे पंहिंजो मुंहुं मुबारक ॾसण आयो आहे हाणे चवे थो त कलमो भरे पर अबो मुंहिंजो राज़ी कोन्हे को हाणे मां वञा त
छाड़े वञा जॾहिं महिल आख़िरी दफ़ो मदीने वारे पीर फरमाए सो ओ मुंहिंजा नंढड़ा दोस्त मां मुस्तफा करीम अल्लाह जो रसूल तो चवाए त कलमो भरे ख़ुदा जी ज़ात जो कसम हाणे नंढड़े जॾहिं महिल पंहिंजे पीर ॾे निहारियो आहे पिण सॼे अकिल मां नार भगोड़न जा वही हलिया रोए बि पियो कंधु हेठि करे कंध जे इशारनि सां चवेसि पियो त हाओ हाओ तुंहिंजो दोस्त नबी जेको चवई थो भली जा उन जे चवण ते कलमो भरी थो वञ इन नबीअ जो गुलाम थी थो वञ त नंढड़ो पियो चवेसि ओ बाबा तव्हां त सॼी ज़िंदगी मुंहिंजे दोस्त खे न मञिव मुंहिंजे न सुण रसूल दोस्त जो इनकार कंदा हुयो तव्हां त इन जूं गिलाऊं कंदा हुयो पर अॼु कीअं थो चवी त मां इन जो कलमो भरियां त मुंहिंजा सुण दोस्त ओ मुस्लमान भाइरो यहूदी रोई रोई उन नंढड़े नीकर खे पियो चवे त पा असां पंहिंजे ज़िंदगी होॾ ते बीठा आहियूं वरन त अल्लाह जो सचो रसूल आहे त इहो मोहम्मद मुस्तफा आहे जे नबीअनि जो सरदार आहे त मोहम्मद मुस्तफा आहे जे क़ब्र क़यामत जो शफ़ी आहे त इहो मोहम्मद मुस्तफा आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद साह तुझे घर ॾींदो इनखे गुस्ल तुझे घर ईंदो कफन तुझे घर ईंदो पर इन जो गुस्ल असां कंदासीं इन जो कफन असां ॾींदासीं इन जा वारिस असां आहियूं छो त इहो असांजे दीन जो बणिजी चुको आहे उन जो पीउ रोंदो रहियो मदीने वारे साईं खे चवंदो रहियो सोना जे तो ते कलमो भरे मूं इजाज़त ॾिनीमांसि तुंहिंजो गुलाम बणिजी वियो त हाणे तव्हांखे इजाज़त आहे हली मुंहिंजे बचड़े जे वारसी कयो उन जो कफन दफन तव्हां कयो मदीने वारे साईं हिकु ॿ असहाबी सगोरो वेहारियो उन्हनि खे सम्झायो हे घड़ीअ खन खां बाद दुनिया छॾण वारो आहे हिन जी तव्हां वारसी करियो हिनखे तव्हां संभालजो ठाहिजो ओ मुस्लमान भाउ जेके नबीअ जा गुलाम चल ज़िंदगी नबीअ सां ॾिनी चल अबो अम्मा नबीअ ते क़ुर्बान कयो जंहिं घर घाट नबीअ ते क़ुर्बान कया जेके नबीअ जे पुठियों निमाज़ूं पढ़ंदा हुआ जेके मुस्तफा जे पुठियों क़ुरान पढ़ंदा हुआ उहे महबूब जा वॾा असहाब उन नंढड़े महबूब जे दोस्त नंढड़े असहाबीअ जे मथां इंतज़ार में वेठा आहिनि अरे जेॾी महिल हुन दम ॾिनो त उहे महबूब जे इज़त ऐं अज़मत वारा गुलाम असहाबी सगोरा जंहिंजे मिटीअ जे दस बराबर दुनिया जा गौस कुतुब नथा थी सघनि उहे महबूब जा असहाबी हिकिड़ा उन नंढड़े महबूब जे दोस्त जूं अखियूं पिया बंदि कनि त ॿिया वरी मुंहिंजे महबूब जे नंढड़े दोस्त जा पेर बीठा बीठा आहिनि अरे मदीने वारे मीर जे मोहब्बत वारे जो मकाम इन कायनात जे अंदर इबादत सां न पुॼे इबादत हुन सां न पुॼंदी मुंहिंजा सोना रियाज़त हुन सां न पुॼंदी अरे दुनिया जी का बि अहिड़ी दौलत ताक़त कान्हे का जेका नबीअ जे मोहब्बत वारो हुयो पर इश्क़ मुस्तफा हुब मुस्तफा हुन जे अंदर में समाइजी चुकी हुई अरे कलमो अवल हुन न भरियो हो अवल हुन जे अंदर में इश्क़ मुस्तफा आयो इश्क़ मुस्तफा जे अचण खां बाद हुन जो कलमो बि कम जो बणिजी वियो हुनखे नमाज़ जो टाइम न मिलियो हुनखे क़ुरान पढ़ण जो टाइम न मिलियो हुनखे जिहाद करण जो टाइम न मिलियो हुनखे ज़कात ऐं ख़ैरात जो टाइम न मिलियो हुन वटि दौलतूं फ़क़त ॿहू हिकिड़ी हुई इश्क़ मुस्तफा ॿियो मदीने वारे मीर कलमो भरायुसि अहिड़ो त अल्लाह हुन जो शान ऐं मक़ाम बुलंद करे छॾियो जो हुन जे पेरनि में हथ मदीने वारे मीर जे असहाबनि जा हुया हुन जा पेरड़ा ठहिया हुन जा पेर सिधा कयो हुनखे गुस्ल ॾिनो यहूदी जे घर में रोज राड़ो शुरू थी वियो हुननि जो बचो हुननि जो बचड़ो गुज़ारे वियो यहूदी जे घर में रोज राड़ो थी वियो असहाब सगोरा गुस्ल ॾिनो कफन ॾिनो बाहर जनाज़ो पाक खणी आया खुदा जी ज़ात जो कसम आहे जेको मस्जिद अक्सा में नबीअ खे नमाज़ पढ़ाइण वारो तुंहिंजो मुंहिंजो रसूल हुयो उहो पंहिंजे नंढड़े दोस्त जे जनाज़े जे इंतज़ार में वेठो हो असहाबनि जी जमात वेठी आहे मदीने वारो साईं पंहिंजे दोस्त जे जनाज़े ॾे ॾिठई मुंहिंजे महबूब जे अखियुनि मां लुड़क किरिया महबूब
महबूब ने अखिन में आप आयो लुड़क करया मुझो दोस्त इन दुनिया के छडे वियो मुसलमान भा मदीने वारे साईं पने गुलामन जो सिफो मदरायो अल्लाह जे नबी उन जो जनाजो पढ़ायो अरे कादे यहूदन जे घर जो नडड़ो बार कादे अल्लाह जो महबूब पर मुजा सुना या मदीने वारे मीर जी मोहब्बत ऐं इश्क जे उनके यो मकाम अता करे छड़ियो जो नबीन जो इमाम अजो नंढड़े नींगर जे जनाजे जे मथा रहमत वारियो तकबीरों बीठो पियो वणे जनाजो थियो जनाजे खां बाद कहीं एक पाए खां वतो बे पाए खां वतो टे पाए खां वतो चौथे पाए के कुल्हे ॾियण वारो मदीने वारो मीर पाण सुभान अल्लाह जनाजो खजी हलियो मदीने वारे साईं जे नंढड़े आशिक जो जनाजो खजी हलियो हिकड़े पाए के मदीने वारो मीर पाण कुलो ॾेयूं तो हले असहाब सगोरन जी जमात कलमे शहादत जो आवाज पियो हले अरे आशिक जो जनाजो पियो हले महबूब कुलो ॾेयूं पियो हले सुभान अल्लाह जेॾीमहिल इंसान हलंदो आहे त पंहिंजा पेर ज़मीन ते खोड़े हलंदो आहे पर मदीने वारो साईं जनाज़े खे कुलो ॾेयूं पियो हले सरकार सॼो पेर हेठि न पियो खोड़े सरकार पंहिंजा पप ज़मीन ते खोड़िया खुड़ी मथे ई असाबनि सगोरनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह जनाज़े में वज़न थी चुको आहे छा भला का तकलीफ़ आहे कंहिं सबब जे करे तव्हां पेर मथे करे रहिया आहियो भला असां हिन पासे खे कुलो ॾियो मदीने वारे साईं फरमायो न मां पंहिंजे दोस्त जे जनाज़े खे पाण कुलो ॾेई हलंदुसि तकलीफ़ भी काब खाने का तमा नथा ॾिसो महबूब फरमायो इन्नी अरा माला तरोन तमा नथा ॾिसो मां मुस्तफा ॾिसी रहियो आहियां ॿियो कुझु बि न तव्हां जे लेखे त तव्हां मुंहिंजे दोस्त जो जनाज़ो पढ़ियो आहे पर न अर्श अज़ीम जा एतिरा मलाइक लही आया जेके मुंहिंजे दोस्त जे जनाज़े में शरीक हुया ऐं हींअर जनाज़े सां गॾु हलनि था जो मां मुस्तफा खे सॼे पेर रखण जी ज़मीन ते जाइ नथी मिले पई सुभान अल्लाह अरे हे मुझे महबूब जे नंढड़े आशिक जो जनाज़ो नंढड़े आशिक जो अबू बकर सिद्दीक़ जो छा मकाम हूंदो ॾाढे त सुभान अल्लाह जो सोने उमर फारूक जो छा मकाम हूंदो उस्मान गनी जो छा मकाम हूंदो हज़रत बिलाल ऐं मिक़दाद जो छा मकाम हूंदो उन्हनि जे मथो रहमत हूंदी या न हूंदी उन्हनि खां राणो रसूल राज़ी हूंदो या न हूंदो मुसलमान भा बस आऊं तव्हांजी आड़ो ॻाल्हि पे कई हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ऐं उन्हनि नंढड़नि नींगर सां दोस्ती रखी दोस्ती रखण खां बाद में छा चवंदो हो उन्हनि खे अचो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि तव्हां छा खाधो आहे छा मानी खाई आया हो पोइ अल्लाह जो नबी नंढड़नि ॿारनि खे ॿुधाए तो पटाटा मानी खाधी आहे तो लस्सी मानी खाधी आहे तो साग मानी खाधी आहे तो रुखी मानी खाधी आहे तो गुड़ मानी खाधी आहे ऐं नंढड़ा बुल ॾेई चवनि हिक ॿिए खे अदा अगरि मां तोखे ॿुधायो पियो त मां साग मानी खाई आयो आहियां ॾिसो अल्लाह जे नबी सच ॿुधायो मां साग मानी खाई आयो आहियां पोइ अल्लाह जो नबी इन्हनि ॻाल्हियुनि खां बाद हुननि खे रब करीम जे दीन जो कलमो शरीफ़ सेखारे हुननि खे दीन जो पैगाम ॾिनई मुसलमान भाइरो अहिड़ीअ तरह सां हुन खां बाद नंढड़ा ॿार जॾहिं बनी इसराईल क़ौम जा ॿार उन शहर में रांदि कंदा हुया त अल्लाह जे दीन जे कलमे शरीफ़ जी हूंग हलंदी हुई उन जो कलमे शरीफ़ जो आवाज़ हलंदो हो हिटिन में पिण मैदान ते बि रब करीम जे दीन जो नारो बुलंद कंदा हुआ जॾहिं बनी इसराईल खे ख़बर पई असांजा ॿार उन नबीअ जो कलमो भरणु शुरू कयो अथनि असांजे ॿारनि नबी ईसा सां वञी दोस्ती रखी आहे मुंहिंजा सोना उन्हनि ॿारनि खे उन बनी इसराईल क़ौम वारनि मनो शुरू कई जेॾी महिल मनो कयूं ख़ुदा जी ज़ात जो कसम त नंढड़ा ॿार घर में अंदरि रोवंदा हुआ रड़ियूं कंदा हुआ त असांखे अबे अमा अल्लाह जे नबीअ खां मनो कई आहे पोइ छा कयूं जेॾी महिल उन्हनि जो अबो अमा निकिरी वञे ॿनी ॿारे ते कमकार ते त नंढड़ा ज़ोरी घरनि मां निकिरी वञी अल्लाह जे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां मिलंदा सुभान अल्लाह पोइ हिननि पाण में सलाह कई त हे नबी न मुड़ंदो असांजा ॿार हिन जा मुरीद थी वेंदा ग़ुलाम बणिजी वेंदा इन करे असां हिननि सभिनी ॿारनि खे हर रोज़ हिकिड़े घर में अंदरि बंदि करे तालो हणी फिटी कयूं जेॾी महिल मोटी अचूं त वरी खोलियूं न जॾहिं ॿाहिरि हलूं त हिननि खे बंदि करे छॾियूं त हिन नबीअ सां न मिलनि क़ुर पाक जे तफ़सीरनि जो वाक़ियो
अल्लाह जे नबी जेडी मल हिनन बार बंद कया अल्लाह जो नबी हजरत ईसा अलैहि सलाम उन्हन बारन के इंतजार में बैठो रहो बार ना आया अल्लाह जे नबी ॾिठो अलाए कारे विया पोइ अल्लाह जो नबी हिनन के सद कंदो हिनन जे खिचर में घुमंदो पियो थे ओ फिलाना काथे आयो ओ फिलाना काथे आयो खुदा जी ज़ात जो कसम बार पंहिंजे घरन में न हिकड़े घर में अंदर बंद लगा वेठा हा जन अल्लाह जे नबी जो आवाज उन घर का बाहर आयो त नंढड़ा अंदरों भित ते चढ़ी रड़ियूं पिया कनि ओ सोना असा के मालिकन हिन घर में बंद करे छड़े असा के असाने मालिकन हिन घर में बंद करे छड़ियो आ बस हाने आखिरी जुमला आखिरी गालियों तवाने आरो मां ये अर्ज कंदो हलंदुस मुजा दोस्त अञा एकड़ी बी गाल मां तवाने आरो अर्ज कया उहा केड़ी जेका मां चई हुई पो मां आखिरी जुमला अर्ज कया उहा गाल या हुई त अल्लाह जे नबी जे मज़ारुन ते असा वणियो था पिया इहो जायज आ या ना जायज आ मिसाल का पो वली के ताकत आहे या न मुसलमान भा इहो मुख्तसरन अर्ज कंदो मां नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमायो कब्रुल मोमिन रौनतुम मिन रियादिल जन्नह सरकार दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमायो बुखारी शरीफ री हदीस आ सरकार फरमायो त मोमिन जी कब्र जन्नत रे बागन मां हिकड़ो बाग अब जन्नत रे बाग मां हिकड़ो बाग अब सफा ठुफ जो मरी वने खत्म थी वने उन के बाग में रखबो या उनकी कब्र के अल्लाह बाग छो बनाईंदो छाजे लाइ बनाईंदो इने मां मालूम थियो ते हदीस पाक मां त अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारुन में ज़िंदा आहिन हे त आम मोमिन जो मकाम आ जो मोमिन पंहिंजे मज़ार में ज़िंदा है अरे वली जो दर्जो त मोमिन खां अञा मथे हूंदो सुभान अल्लाह मोमिन खां अञा मथे हूंदो आ हा हिकड़ा लफ्ज़ अञा मां तोखे ॿुधाया मेराज वारी रात अल्लाह ताला पंहिंजे महबूब मदीने वारे घोट के फरमायो अल्लाह ताला फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु ए मुजा सुना नबिया तोजे मथा मुजो सलाम होजे ए नबी तोते हर वक्त हर टाइम मु रब करीम जी सलामती कायम होजे अरे जे के अल्लाह ताला सलामती दई छड़े उन के मौत कुछ न तो करे सके यानी अल्लाह ताला पंहिंजे नबी मुस्तफा सोने के चयो ए दिलबर मुस्तफा तू हीर बुवटा तब तोते सलामती आ मोटी मक्के भी दे तब तोते मुझी सलामती मत मक्के मां मदीने भी दे तभी तोते मुझी सलामती पर मदीने मां गुंबदे खिदरा में भी दे तभी तोते मुझी सलामती होंदी ए मुजा सुना नबी तोते मुझी सदाई सलामती आहे ही आहे सुभान अल्लाह कल भी नबी जिंदा होयो अज भी नबी जिंदा आहे सुभाणे भी नबी रहंदो जिंदा आहे छो अल्लाह ताला पंहिंजे नबी ते सलामती अता करे छड़ी उन्हें जो को टाइम ना है अल्लाह ताला फरमायो तू ए सोना मां अल्लाह तोके सदाई सलामत रखो अरे जैसे अल्लाह सदाई सलामत रखे उन्हें के मौत कुछ न तो करे सके मौत कानून तो पूरो करे तो सके पर मौत उन्हें के कुछ बिगाड़े न तो सके मौत उन्हें जा कन्न अखियूं हथ ज़ुबान बंद न तो करे सके अरे मदीने वारो वीर पंहिंजे बादशाही वारे तख्त ते अज भी सलामत अज भी कायम दायम महबूब जी बादशाही अज भी कायम दायम कल परवेज मुशर्रफ सदर होयो अज वो ना है अज पाकिस्तान के गवर्नमेंट की सिक्योरिटी उन्हें सा गड ना है उन्हें सा तहफ़्फ़ुज़ में ना है अज आसिफ अली जरदारी सा सिक्योरिटी गडा छो त यो मुल्क जो सदर मुसलमान भा मदीने वारो वीर जरे गुंबद खिदरा में आयो पीरे दिहाड़े ते 70,000 मलाइक नहीं आया वरी शाम जो मोटी विया उहे वरी ब्या आया उहे वरी सुबह जो मोटी विया वरी टिया आया उहे सॼो ॾींहुं ड्यूटी करे शाम जो मोटी विया वरी शाम जो चौथा आया वरी सॼी राति ड्यूटी करे मोटी विया अहिड़ीअ तरह सां 70,000 मलाइक हर रोज़ 24 कलाकनि में 2 दफ़ा तब्दील थींदा आहिनि मुंहिंजा सुण जेके पहिरियां आया हा वरी मोटी न आया आहिनि क़यामत जे इंतज़ार में वेठा आहिनि उन्हनि जी वरी ड्यूटी न लॻंदी माना एतिरा मलाइक अल्लाह ताला महबूब ने सिक्योरिटी जे लाइ पैदा करे छॾिया आहिनि अरे चइबो त मदीने वारो वीर पंहिंजे बादशाही वारे तख़्त ते अॼु बि क़ाइम आहे जो अल्लाह ताला जे तरफ़ खां सिक्योरिटी ख़त्म ई नथी थिए सुबुह जो बि 70,000 मलाइक अचे सिक्योरिटी जे लाइ बीह रहनि वरी राति जो ॿिया 70,000 मलाइक अचे सिक्योरिटी जे लाइ ड्यूटी अदा कनि चइबो त मुस्तफा सदारत वारी कुर्सी ते अॼु बि सुभान अल्लाह
जे सदारत वारी कुर्सी न हुजे हां महबूब जिंदा न हुजे हां तो मुसलमान भा अल्लाह ताला जे तरफ का सिक्योरिटी वारो तहफ़्फ़ुज़ खत्म थी वने हां पर जे रब करीम रे तरफ का सिक्योरिटी जा मलाइक तब्दील थींदा रहन था ऐं पींदा रहन था तो मुस्तफा जिंदा आहे ऐं पंहिंजे बादशाही वारे तख्त ते कायम ऐं दायम आहे। सुभान अल्लाह। मुस्तफा तो का घुरा तो मेराज वारी रात अरे घुरण वारो मुस्तफा हुजे रात मेराज वारी हुजे रब ॾींदो न ॾींदो बेशक ॾाढे ॻाल्हि ॾींदो न ॾींदो त मदीने साईं घुरी वरतो या अल्लाह इहो तुंहिंजो सलाम रुकी मुस्तफा ते न पर तुंहिंजे सालियन बारन ते बि हुजे अल्लाह ताला फरमायो सोना तुंहिंजे सदके सालियन बारन ते बि सलाम। सुभान अल्लाह। ॾाढे सुभान अल्लाह जो अल्लाह ताला जा फरमायो तुंहिंजे वसीले सालियन बारन ते बि सलाम। मुला के चओ त निमाज़ में वाला इबादुल्लाह सालिहीन न पढ़े अतयात के बंद कयो अतयात सुन्नत जे अकीदे जी तर्जुमानी करे रहियो आहे अतयात के नमाज में कढी छॾियो जो त अतयात नबी के जिंदा साबित थो करे नबी जे मथां सलाम हर रोज़ असां खां मोकिले रहे थो हर वक्त पंच वक्त नमाज में रुगी एक दफो न जेडी महल कायदे में वेहंदे अरे दुरूद हर कायदे में न पढ़ पाहन पर अल्लाह अतहियात हर कायदे में पढ़ाए छायो। सुभान अल्लाह। नमाज में बरकातूं पूरियूं करे वेहंदे रब फरमायो पो उथ अवल अतहियात पढ़ंदो हल मुझे महबूब ते सलाम चवंदो हल रुगी मुझे महबूब ते न मुझे सालियन बानन ते भी सलाम चवंदो। सुभान अल्लाह।